ओम शांति। अॼु जा मावक आहिनि अकाल तख्त नसीन ऐं महाकाल मूरत ठही समेटण जी शक्ति खे प्रयोग करो। पंहिंजे खे हर परिस्थिति सां पार करण वारा शक्तिशाली स्थिति में अनुभव कंदा आहियो। पंहिंजे खे हर परिस्थिति सां पार करण वारा शक्तिशाली स्थिति में अनुभव कंदा आहियो। शक्तिशाली परिस्थिति के मास्टर शक्तिशाली परिस्थितियूं मास्टर सर्वशक्तिवान स्थिति वारा ही सहज पार करे सघंदा। शक्तिशाली परिस्थितियूं भी शक्तिशाली, उन्हनि खे असांखे पार करण लाइ कहिड़ी स्थिति खे धारण करणो पवंदो? मास्टर सर्वशक्तिवान। दिन प्रतिदिन प्रकृति द्वारा विकराल रूप सां परिस्थितियूं ॾेखारे में ॾींदियूं। प्रकृति द्वारा हाणे बि चवनि था न तूफ़ान अचण वारो। हाणे त इहे साधारण परिस्थितियूं आहिनि, विकराल रूप त प्रकृति हाणे धारण कंदी, जंहिंमें विशेष आपदाउनि जो वार अचानक ई थींदो। हाणे चए थो न काथे अचानक भूकंप थो अचे, हाणे चवनि था बाढ़ तूफ़ान अचण वारो आहे, कॾहिं छा थो थिए कॾहिं छा थो थिए। हाणे त थोरो समय पहिरियों मालूम पइजी वेंदो आहे, लेकिन प्रकृति जो विकराल रूप छा थींदो आहे? हिकु ई समय प्रकृति जा सभी तत्व साथ साथ ऐं अचानक वार कंदा। 5 तत्व आहे न, भूकंप, हवा, सूर्य जी तपत, पाणी, तो ये सभी तत्व जॾहिं हिकु साथ वो भी अचानक वार करनि, त अहिड़ी स्थिति में असां अचल ॾोह रही सघंदा आहियूं? कल्ह बाबा चई कुझु बि थिए तव्हां साक्षी स्थिति में स्थित थींदव, शिव जी शक्ति कंबाइंड रूप में स्थित थींदव न, त असां हिकु सेकेंड असांजे साम्हूं हिकु सेकेंड में बि असां सेफ रहिजी वेंदासीं। त असां अहिड़े समय में असां साक्षी स्थिति स्थित रहणो, तॾहिं असांखे उहो दृश्य ॾिसी मज़ो ईंदो, विश्व कल्याणकारी जी स्टेज ते रह वेंदो। ऐं शिव शक्ति कंबाइंड रूप सां उहा जेकी बि ॻाल्हि थींदी हुन सां असांखे कुझु बि असर न थींदो, असांजो कुझु बि ख़राबु न थींदो। कहिड़े बि प्रकार सां प्रकृति जो साधन बचाव जे कम में न रहंदा। दुनिया में जॾहिं हीअं थींदो, हिकु ई समय प्रकृति जे सभी तत्व साथ साथ अचानक वार कंदा। कहिड़े बि प्रकार जे प्रकृति जे साधन बचाव जो कमु न कंदा, ॿियो ई साधन समस्या रूप ठही वेंदा। अहिड़े समय प्रकृति जे विकराल रूप जो सामनो करण लाइ कहिड़ी ॻाल्हि जी आवश्यकता आहे? अॼु बाबा असांखे ॿुधाइनि था, जॾहिं हीअं थिए न कॾहिं बि 5 तत्व पंहिंजो विकराल रूप ॾेखारनि, त हुन समय असांखे कहिड़ी ॻाल्हि जी आवश्यकता हूंदी? पंहिंजे अकाल तख्त नशीन अकाल मूरत ठहिण सां महाकाल बाप सां गॾु गॾु मास्टर महाकाल स्वरूप में स्थित थींदव, तॾहिं ई असां सामनो करे सघंदासीं। ये केरु करे सघंदो? जंहिंजो हाणे खां ई निराकारी स्थिति में स्थित थियण जो अभ्यास हूंदो। तॾहिं असां अहिड़े समय पंहिंजे अकाल तख्त नशीन मां अकाल मूरत आत्मा थियण सां महाकाल बाप सां गॾु गॾु मास्टर महाकाल स्वरूप में स्थित थींदव, तॾहिं सामनो करे सघंदासीं असां। तॾहिं ई असां अहिड़ी सिचुएशन जो सामनो करे सघंदासीं। महाविनाश ॾिसण लाइ महाकाल ठहिणो वेंदो। महाविनाश ॾिसण लाइ असांखे छा ठहिणो पवंदो? महाकाल ठहिणो पवंदो। कालनि जो काल महाकाल जंहिंखे अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झणो पवंदो। ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं त देह सां न्यारा थी वेंदासीं, बाबा सां गॾु हूंदासीं त कुझु भय न लॻंदो। कल्ह बाबा चई न कि अहिड़ी सिचुएशन में भय लॻंदो,
त निर्भय ठहण लाइ शिव शक्ति कंबाइंड रूप। अॼु बाबा चवनि था खुद के अकाल तख्त नशीन अकाल मूरत मां मास्टर महाकाल आहियां। मास्टर महाकाल थियण जी सहज विधि आहे, अकाल मूरत थियण जी विधि आहे हर समय अकाल तख्त नशीन थी करे रहो। विच विच में अभ्यास करो। हाणे मां हिन देह खां न्यारी आत्मा अकाल तख्त ते विराजमान निराकार ज्योतिर्बिंदु। ॿियो कुझु बि यादि न अचे असांखे। जरा भी देहभान हूंदो त अकाले मृत्यु जे समान अचानक जे वार में हार खाई छॾंदा। अगरि जरा भी देहभान हूंदो न त असां बि माण्हुनि वांगुरु छॾी छॾंदासीं। जे प्रकृति जा पंज तत्व विकराल रूप खे धारण कंदा आहिनि, उहे ई पंज विकार बि पंहिंजो शक्तिशाली रूप धारण करे अंतिम वार अति सूक्ष्म में ट्रायल कंदा। जे प्रकृति जा पंज तत्व विकराल रूप खे धारण कंदा न त उहो त साम्हूं हूंदा, लेकिन ये पंज विकार बि पंहिंजो शक्तिशाली रूप धारण करे अंतिम वार सूक्ष्म रूप में ट्राई कंदा। अंतिम वार सूक्ष्म रूप में ट्रायल कंदा, अर्थात माया और प्रकृति ॿई ही पंहिंजो पंहिंजो फुल फोर्स सां अंतिम दाव लॻाईंदी। जे कहिड़े भी स्थूल युद्ध में भी अंतिम दृश्य हास पैदा करण वारो हूंदो आहे न। असांखे अंतिम स्थिति में केरु विजयी थींदा? जेका अकाल तख्त नशीन आत्मायूं हूंदियूं। त ये अभ्यास करणो आहे। खुद की आत्मा निराकार आत्मा समझ अकाल तख्त ते मां अकाल मूरत आत्मा महा मास्टर महाकाल विराजमान आहियां। हिन समान जो अभ्यास कजो। जीअं कहिड़े भी स्थूल युद्ध में भी अंतिम दृश्य हास पैदा करण वारो हूंदो आहे ऐं हिम्मत वधाइण वारो भी हूंदो आहे। ये ही कमज़ोर आत्माउनि जे लाइ भी हास पैदा करण वारो दृश्य हूंदो। जेकी कमज़ोर आत्माऊं हूंदियूं न उन्हनि जे लाइ हास पैदा करण वारो दृश्य हूंदो ऐं मास्टर सर्वशक्तिवान आत्माउनि जे लाइ उहो हिम्मत ऐं उल्लास ॾियण वारो दृश्य हूंदो। पर हुन दृश्य सां उन्हनि खे हिम्मत ईंदी, उल्लास थींदो। छो जी असांजी दुनिया अचे थी अहिड़े समय में जहिड़ी स्थिति ॿुधाई उन जे लाइ विशेष कहिड़ी शक्ति खपे? अकाल मूरत अकाल तख्त ते विराजमान मां अकाल मूरत आत्मा इहा स्थिति अगरि असांखे धारण करणी आहे त हिन लाइ कहिड़ी शक्ति आवश्यक आहे? सेकंड में हार जीत जो खेल में कहिड़ी शक्ति खपे? अहिड़े समय समेटण जी शक्ति खपे। हुन ॾींहुं बि बाबा चई न हाणे खां ई समेटण ऐं समाइण शुरू करो। न लाइ हर सेकेंड न त हर घंटे न त हर ॾींहं जे अंत में जो थियो नथिंग न्यू। हाणे त असांखे हर सेकेंड ईअं सोचणो पवंदो, ॾींहुं ख़तम जो बि वेस्ट न कर, इंतज़ार न करणो, बसि जेको थियो समेटे वठो, नथिंग न्यू। जो पंहिंजे त कहिड़ी शक्ति खपे? अकाल तख्त ते विराजमान थियण लाइ समेटण जी शक्ति। जो पंहिंजे देहभान जे संकल्प खे, देह जी दुनिया जी परिस्थितियुनि जे संकल्प खे छा थींदो इन हलचल जे संकल्प खे बि समेटणो आहे। छा समेटणो आहे? हाणे असां स्टॉप करूं, बसि असांखे कुझु बि यादि न अचे, कोई बि संकल्प न देह जो न देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव। वो हिकु सेकेंड असां सिर्फ़ु मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा, ॿियो कुझु यादि ई न अचे। हिनखे चइबो आहे सेकेंड में समेटण। वापसि दुनियादारी में अची करे वापसि कमु करो। त बाबा चवनि था जो पंहिंजे देह अभिमान जे संकल्प खे
देह जी दुनिया जी परिस्थिति जी संकल्प खे छा थींदो, इन हलचल जे संकल्प खे बि समेटणो आहे। शरीर और शरीर जी सर्व संपर्क जी वस्तु खे के समेटणो आहे। देह अभिमान, देह जी दुनिया जी परिस्थितियुनि जी संकल्प, शरीर और शरीर जी सर्व संपर्क जी वस्तुनि खे, वो पंहिंजी आवश्यकता जी साधननि जी प्राप्ति जे संकल्प खे सभु समेटणो आहे। जीअं असां हाणे हिकु सेकेंड खां स्टॉप करूं त बसि जेको बि असां उहो हिकु सेकेंड असां सभु कुझु भुलिजी वञूं, मतिलबु कुझु यादि ई न अचे असांखे, बसि मां आत्मा ऐं बाबा, इहो ई असांखे यादि अचिणो खपे। जीअं असां सभु कुझु समेटे वठूं, जीअं हाणे कमु करूं था, हाणे समेटे वठंदा आहियूं न, ईअं। शरीर जो बाबा चवनि था घर वञण जे संकल्प जे सिवाइ अन्य के संकल्प जो विस्तार बि न हुजे। बसि इहे संकल्प हुजे कि हाणे घर हलणो आहे। जेके वॾा दीदी हुया त हुन इहे धुन लॻाईंदा हुया कि हाणे घर हलणो आहे, हाणे घर हलणो आहे, हाणे परमधाम पंहिंजे घर हलणो आहे। शरीर जो कोई बि संबंध व संपर्क हेठि न लाहे असांखे। जीअं हिन समय साक्षात्कार में वञण वारा साक्षात्कार जे आधार ते अनुभव कंदा आहिनि कि मां आत्मा इन आकाश तत्वनि खां पार उड़ां थी, उड़दे हुए वञा थी। इहे ई ज्ञानी एवं योगी आत्मायूं हीअं अनुभव करनि कि बसि हाणे त असां पंहिंजे घर वञूं था, हाणे घर आयो की आयो। हुन समय ट्रांस जी मदद न मिलंदी, ज्ञान और योग जो आधार खपे। इन जे लाइ हाणे खां ई अकाल तख्त नशीन थियण जो अभ्यास खपे। ज्ञान और योग जो त बाबा चवनि था कि असांखे अंत में, जीअं हाणे कई आत्मायूं संदेश खणी ईंदियूं आहिनि न, अंत में इहे पाठ ख़तम थी वेंदो। हिन जे लाइ बाबा चवनि था कि असां ख़ुदि ज्ञान और योग जी शक्ति द्वारा, जिन जे आधार द्वारा खुद के परम धाम निवासी समझूं, अव्यक्त वतन निवासी समझूं। हिन करे हाणे खां अकाल तख्त नशीन थियण जो अभ्यास खपे। जॾहिं चाहे अशरीरीपन जो अभ्यास करे सघो, बुद्धि योग द्वारा जॾहिं चाहे तॾहिं शरीर जे आधार में अचो। हाणे अशरीरी निराकार आत्मा, हाणे मां देह में अची करे कमु करां थी। अशरीरी भव जो वरदान पंहिंजे कार्य में हाणे खां ई लॻायो कि मां अशरीरी देही अभिमानी स्थिति में थियण वारी आत्मा आहियां। त बाबा चवनि था अशरीरी थियण भव जो वरदान पंहिंजे कार्य में हाणे खां लॻायो। अहिड़े समय में श्रीमत कीअं मिलंदी? टेलीफोन व टेलीग्राम सां वायरलेस सेट आहे। बाबा चवनि था जॾहिं अंत में सभु ख़तम थी वेंदी, जो सभु फोन वोन ते ॿुधूं था या टीवी में ॾिसंदा आहियूं, या कागज़ जी जेकी मुरली हूंदी, पुराणियूं हूंदियूं, लेकिन रोज़ जी मुरली न मिली पाईंदी। पोइ असां बाबा खां श्रीमत कीअं वठंदासीं? टेलीफोन व टेलीग्राम सां वायरलेस सेट आहे। बिना तार जी धातु खे वायरलेस चइबो न, खपे त वायरलेस सेट खपे न। वायरलेस जी सेटिंग कीअं थींदी? बिल्कुलु वायरलेस वाइसलेस थियणो। मतलब अंत समय में असांखे कंहिं बि आधार सां बाबा जी श्रीमत न पतो लॻे। जेतिरो असांजो बुद्धि जो लाइन क्लियर हूंदी, मन में बाबा जी यादि हूंदी, वाइस असांजी आत्मा निर्विकारी थींदी। जेकी जंहिंजी आत्मा ज्यादा शुद्ध हूंदी न, हुन अनुसार बाबा जी ॻाल्हियूं आत्मा खे टच थींदियूं।
त अंत समय बाबा जी समाचार वठण जे लाइ असांजी आत्मा खे वॉइसलेस थियणो पवंदो। वॉइसलेस थियण ई वायरलेस सेट जी सेटिंग आहे। जरा अंश जी बि अंश मात्र विकार वायरलेस जे सेट खे बेकार करे छॾियो। जरा अंश जी बि अंश मात्र विकार वायरलेस सेट खे बेकार करे छॾियो। हिन करे महीन रूप सां स्वयं बाबा चवंदा हिन करे महीन रूप सां स्वयं जे स्वयं ही चिकट हो। तॾहिं ही प्रकृति ऐं पंज विकारनि जी अंतिम विदाई जी वार ते विजयी ठही सामनो करे सघंदा। हिकु त खुद की आत्मा समझणो आहे, ॿियो पवित्र आत्मा समझी करे हलणो आहे। ये ही प्रकृति जे वार करण जे बजाय बधाई जा नगारा सामनो लाहींदा। चारों ओर जय जयकार जी शहनाई वॼंदियूं अंत समय। ऐं बाप दादा जी विजय माला जे मणका विश्व जे लाइ तयार आहिनि। ऐं बाप दादा जी विजय माला जी मणका विश्व जे बीच प्रसिद्ध थी वेंदा। जॾहिं असां ईअं वाइसलेस थी वेंदासीं त चारों ओर जय जयकार जी शहनाई वॼंदियूं ऐं बाप दादा जी विजय माला जा मणका विश्व जे विच में प्रसिद्ध थी वेंदा। सॼो विश्व अमर भव जो नारो लॻाईंदो। अहिड़े समय जे लाइ तयार आहियो अथव। समय असांखे तयार करण ईअं अहिड़े समय जे लाइ तयार आहियो अथवा समय असांखे तयार कंदो कि असां समय जो आह्वान कंदासीं। समय ते जागण वारे खे छा टाइटल ॾींदो? समय ते केरु जागदो? अगरि समय ते जागदव या ये सोचदव कि समय तयार करे ही ॾींदो, समय ते थी वेंदासीं त ब्राह्मण वंश जे बजाय क्षत्रिय वंश में हली वेंदो। हिन करे इहा आधार बि न वठणो खपे कि समय ते थी वेंदासीं। प्रश्न बाबा चवंदा आहिनि प्रश्न कंदा आहिनि कि हाणे अॻियां छा थियण वारो, विनाश थींदो या न। विनाश वाला प्रगट करण वारा हिन हलचल में हूंदा त विनाश निमित्त ठहियल विनाशकारी आत्माउनि जे ठहियल प्लान में बि हलचल थी वेंदी। विनाश वाला प्रकट थियण वारे हिन हलचल में हूंदा त विनाश जे निमित्त ठही हुई विनाशकारी जेकी आत्मायूं आहिनि, अगरि असां हिन हलचल में हूंदासीं त जेकी आत्मायूं विनाश करण जे निमित्त आहिनि उहे बि हलचल में अची वेंदियूं। उहो विनाश केरु कंदो? अहिड़ी निमित्त ठहियल हुई आत्मायूं सोचदियूं कि थींदो या न थींदो, हाणे थींदो या कॾहिं थींदो। वैसे ही विनाशकारी आत्मायूं हिन हलचल में आहिनि। हाणे करूं, कॾहिं करूं, कीअं करूं, न करूं। दुनिया वारा जॾहिं बि लड़ाई छिड़दी आहे छेड़े त वठंदा आहिनि, पोइ सोचदा आहिनि अरे करूं न करूं। जे यादगार चित्र कलयुगी पर्वत खे अंगुली ॾियण जो आहे न, वैसे ही विनाश कराइण जे निमित्त ठहियल हुई सर्व आत्माउनि जे अंदर ही संकल्प दृढ़ थियणो ई आहे कि हाणे विश्व परिवर्तन थियणो ई आहे। ये संकल्प रूपी अंगुली हाणे ताईं सभी खे न आई आहे। जॾहिं ताईं विनाश जो कार्य बि रुकल आहे न, ये संकल्प रूपी उंगली जो बाबा असांखे चवनि था कि असांखे त परिवर्तन थियणो ई आहे। ये संकल्प रूपी उंगली जेसि ताईं सभिनि जी न हूंदी तेसि ताईं विनाश जो कार्य बि रुकल आहे। हिन उंगली सां ई कलयुगी पहाड़ ख़तम थियण वारो। हाणे कहिड़ी अंगुली ॾींदव कि जल्दी जल्दी विश्व परिवर्तन थी वञे। अच्छा, अहिड़े विकराल रूप खे मास्टर महाकाल स्थिति में सामनो करण वारा
अहिड़ा विकराल रूप खे मास्टर महाकाल स्थिति में सामनो करण वारा सदा अकाल तख्त नशीन प्रकृति के अधीन करण वाला सदा अकाल तख्त नशीन प्रकृति के अधीन करण वारा बाप जी सर्व प्राप्तियुनि जे अधिकारी ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। संजीवी माता पिता बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।